चावा ओ मामा सुलू हां अच्छा ज़फर आयो हां ज़फर हींअर वरी छो आयो आहे ज़फर खे कीअं घुरायो ए मामा दावत ॾेई आयो सोन ॾींहुं तूं खाई पी आयासीं अॼु दावत तोखे विसरी वई ये कॾहिं मूं दावत ॾिनीसि पोइ न हेॾे वरी मरी वियासीं मूं सची हुनखे चयो था हाणे वरी तोखे असां वटि अचिणो आहे तोखे कढ़ाइयूं खाराईंदासीं तोखे नान खाराईंदासीं तोखे जेको सो दालियूं खाराईंदासीं पर हाणे छा कयूं घर में त कुझु कोन्हे को मसलो कोन्हे अबा तूं हीअं कर तुंहिंजी ज़फर खे सॾु कर ठीकु आहे अरे तूं छा जो मामा तूं बेफ़िक्र रह तूं रुॻो ॾिस जाऊं छा थो कयां हाँ हा रुॻो तूं हा सां हा कजां ठीकु आहे बसि ईअं वालेकुम अस्सलाम ज़फर बाबा कहिड़ा आहिनि ख़ुशि ख़ैर ख़बर जानी कुझु जोड़ चाक चङो भलो ॿार बचावड़ो पढ़ो ढो ढको राज ॻोठ सब खेर ही खेर तुंहिंजे मुंहुं ॾिसंदासीं सिकियासीं पे मामा तूं मञी न मोरे टाइम ही कोन हो न हिकिड़ा संगत वारा अचनि ॿिए वञनि वरी हिन जी दावत हुन जी दावत पर मूं चयो त मामा ई सिलो जी हाज़िरी भरणी आहे अरे सत्य वाड़े वाड़े ज़फर वाह 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 त बाबा सुल्लू जेको सो तुंहिंजे लाइ दावत कई आहे न हा मूंखे चई बाबा हिन लाइ कस्टर हिन लाइ जेको सो कढ़ायूं खपनि बाबा असां तुंहिंजी का बि ॻाल्हि विसारी कोन हा मामा हाँ। कीअं थो भाईं कढ़ायूं कस्टर आइस्क्रीमूं अलाए छा मां छा यार बाबा तूं जेका महिमान जहिड़े माण्हुनि लाइ इहा त का चीज़ ई कोन्हे न माना सिलो जी मामा लाइ त माना ईअं मां लखूं लुटायल आहिनि मामा जहिड़ा दिलि वारा माण्हू किथां मिलनि मामा जहिड़ा तो जहिड़ा तूं जे असांजे लाइ अहिड़ी महिरबानी कई आहे त घटि असां बि कोन कई आहे पोइ हा सुलू छा छा कयो अथई मामा हाँ। जहिड़ो हाल आहे वधीक हाँ। कुझु कोन कयूं बसि ये कढ़ाई ठहीसी हाँ। सुठी कढ़ाई हाँ, ज़बरदस्त। टमाटा थोरो महांगा थी विया हाँ। पर पोइ बि आऊं वठी आयुमि गोश्त छेले जो गोश्त हा सो बसि तव्हां वियो कचारी कयो ऐं कढ़ाई आहे दाल बि आहे ॿियो बि कुझु इलाही कुझु आहे कचूं पर ऐं रायतो जेको ज़बरदस्त ए मामा तो ज़फर जे ॾिठो मूंखे हा बसि ॻाल्हि आहे हा असल ॻाल्हि इहा आहे बाबा हा त कढ़ायूं खाइबियूं नान बि घुराया अथऊं नान बि एॾा मोहबत हुजे ॻाल्हि अरे छोरा सुलू छा थियो अरे मामा जेका कढ़ाई हाँ हेॾी महिनत वां ठाही हाँ सॼी कढ़ाई हूंदी अरे थी यार ये कढ़ाई है किरी वई छोरा ही तो छा कयो ज़फर कहिड़ी तकलीफ़ सां आयो आहे कहिड़ी मोहबत में पोइ तूं हाणे छा कंदासीं को मसलो कोन्हे आऊं आहियां न हाँ। दाल बि असां रखियल आहे असां जो एक्स्ट्रा जेका हुई न उहा डिश असां ठाहे रखी दाल आहे छा अरे आंगुरियूं चटनी अरे वाह त पोइ वारो कर कढ़ाई बि विसरी वञे मामा हा न त पोइ वारो कर दाल खणिया मामा जे घर जी दाल कोन असल अरे ज़फर हाणे यार ॾुख त मूंखे इलाही थियो त तूं कढ़ाई कोन खाधी आहे पर ख़ैर का ॻाल्हि कान हा ॿुधे न पोइ ज़फर बाबा तूं बेफ़िक्र थी नान बि तयारु रख नान पिला गरम गरम बहितरीन अरे छोरा सुलू छा थियो अरे मामा हाँ अरे ओ कढ़ाई सॼी ऊंधी थी अरे कढ़ाई हाणे छॾी अरे तूं छा कयो ज़फर कहिड़ी मोहबत में आयो आहे असां वटि तो छा हिन जी दावत वरी छा असी दावत मामा तूं ॾिसे थो त मुंहिंजी कहिड़ी सचाई हुई ज़फर भाई मूं वॾी दिलि सां वरी महिनत सां इहा कढ़ाई ठाही सुबुह खां वठी लॻो पियो तुंहिंजी दावत जी पर पोइ तूं फिक्र न कर असां जेका दाल ठाही आहे न दाल बि अहिड़ी आहे माना आंगुरियूं चटी आंगुरियूं हाय त पोइ वारो कर दाल खणी अचे नान बि खणी अचे मामा जे घर जी दाल मसाला ज़बरदस्त को मसलो कोन्हे हाणे कढ़ाई खेर मोहब्बत हुजे कढ़ाई खे छा दाल खणी मोहब्बत ॿियो सभु ख़ैर लॻो ठीकु आहे अरे छोरा वरी छा थियो सुनू अरे मामा मुंहिंजो नसीब ई ख़राब आया छा थियो मुंहिंजी हेॾी सारी महिनत ज़फर भाई जे माना पेट में वञण लाइ तयारु कोन्हे छा मतिलबु उहा जेका दाल हुई हाँ साब मुंहिंजे हथ मां ई चरकी किरी वई मुंहिंजे हथ सड़ी